करमपुर भरिसां करमपुर थाणे जे ॻोठ मीर बगन खान विजाणी भरिसां खरड़ो पुल वटे ॾुआरी सम्झी करमपुर पुलिस जी मुबैना फायरिंग में मारिजी वियल नौजवान जी सुञाणप ॻोठ ॾियाणी वासी महमीद पुट अल्लाह रखियो विजाणी तौर थी आहे। वारसनि मूजिबि असांजो नौजवान न ॾुआरियो न ई घुरबल हो। पुलिस खे ॾिसी पुलिस जे ख़ौफ़ खां मोटरसाइकिल भॼायूं त पुलिस असांजे माण्हुनि मथां फायरिंग कई, जंहिंमें असांजो नौजवान महमीद पुट अल्लाह रखियो विचाराणी बेगुनाह मारिजी वियो आहे। वाहिद बख़्श पुट मंज़ूर विजाणी खे पुलिस नौजवान जे लाश खे तहवील में वठण वक़्तु वठी वई आहे। होॾां पुलिस जे ज़रिए मूजिबि करमपुर पुलिस नौजवान खे मुबैना फुर जी कोशिश दौरान मुबैना मुक़ाबले में मारण जी दावा कई आहे। पुलिस नौजवान जे लाश सां गॾु मोटरसाइकिल खे बि पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ॿिए तरफ़ मारिजी वियल नौजवान जे वारसनि जो थाणे अॻियां एहतिजाज लाश वापसि करण ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो आहे। होॾां इतलाह ते मारिजी वियल नौजवान जे घर में कोहराम मची वियो आहे।